भिटशा में भी सकाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां ई मल्हायो वियो। पेश आहे रजब बोज़दार जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, सिंध जो सकाफ़ती ॾियारो भिटशा जी नगरी में भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया हो त मुख़्तलिफ़ शहरनि मां वॾे अंग में टोपी, अजरक ऐं पटकनि सां एकता जूं रैलियूं कढियूं पियूं वञनि ऐं सकाफ़ती रंगनि सां लतीफ़ जी नगरी हिन वक़्तु मुकमल तौर ते रंगजी चुकी आहे। हिन वक़्तु दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते असीं मौजूदु आहियूं। हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि शहरनि मां वॾे अंग में जेके रैलियूं पहुतल आहिनि सिंधी टोपी ऐं अजरखनि सां, उहे दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते हाज़िरियूं भरे सिंध जी ख़ुशहाली ऐं तरक़ी लाइ दुआऊं बि घुरी रहिया आहिनि ऐं सकाफ़ती ईद जे मौक़े ते हिक ॿिए खे मुबारकूं ॾेई रहिया आहिनि। असां सां गॾु टोपी, पटकनि ऐं अजरखनि सां जेके नौजवान मौजूदु आहिनि, उन्हनि सां वधीक ॻाल्हि ॿोल करियूं था त हू सकाफ़ती ईद अॼु कहिड़े अंदाज़ सां ऐं कहिड़े तरीक़े सां मल्हाए रहिया आहिनि। ॾिसूं था वधीक उन्हनि जो उन हवाले सां छा चवणु आहे। जीअं असांजो अॼु क़ौमी ईद जे ॾींहुं बराबरि आहे। असां जेको सो रैली कढी खंडू स्टाफ खां जेको सो हिते लतीफ़ जी दरगाह ते पहुता आहियूं ऐं हिकिड़ो मैसेज खणी पहुता आहियूं त असां सिंधी क़ौम हिकु अमन क़ौम आहियूं। असां अॼोके ॾींहं ते सभु पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु करे जेके बि सियासी तंज़ीमूं जेके सियासी पार्टियूं सभु हिकिड़ी साइड ते रखी करे अॼु असां सभु सिंधी आहियूं, ॿाहिरि में पाण में आहियूं। अॼु असांजो को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। इंशाअल्लाह अॻिते बि असां पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ ख़तमु करे सिंध जे हर बढ़ंदड़ मसइले ते असां पंहिंजो जेको ही इतिहाद वांगुरु उन हर जेको सो को बि मसइलो हुजे उन जो मुक़ाबिलो कंदासीं। केतिरी ख़ुशी आहे अॼु ईद जे अॼु एतिरी ख़ुशी आहे कि यानी कि मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि जेको मां तव्हांखे चई बयानु करे सघां। जी बिल्कुलु, तव्हां ॾिसी रहिया हो त अॼु लतीफ़ जी नगरी में सकाफ़ती ईद भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। हिते मौजूदु जेके मुख़्तलिफ़ टोपी अजरकनि सां जेके नौजवान सकाफ़ती ईद जे मौक़े ते सकाफ़ती ईद मल्हाइण लाइ लतीफ़ जी मज़ार जे आॾो मौजूदु आहिनि। लतीफ़ जे शाह जो कलाम बि ॿुधी रहिया आहिनि। हिते मौजूदु जेके मुख़्तलिफ़ अॻवान या उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधो, उन्हनि जो चवणु आहे त हीअ जेका सकाफ़ती ॾियारो आहे असां लाइ ईद मिसल आहे। हिते मौजूदु जेके अॻवाननि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। कैमरामैन टीम सां गॾु रजब अली बोज़दार, न्यूज़ लाइन 1 भिटशा।